ॿ माण्हू काज़ीअ वटि पंहिंजो मुक़दमो खणी आया। उन्हनि मां हिकु चयो त जनाब, आउं मानी खणी घर तरफ़ वञी रहियो हुयुसि त रस्ते में हिन माण्हूअ जे दुकान वटां लंघियुसि। हीउ पंहिंजे दुकान में ॿरियल कोयलनि जो कबाब पचाए रहियो हुयो। कबाबनि जी ख़ुशबू मुंहिंजा क़दम रोके वरिता। मूं उते बीठे बीठे कबाबनि जी ख़ुशबू सिंघी मानी खाधी। मानी खाई रवानो थियण वारो हुयुसि त हिन मूंखे झले वरितो ऐं चयो त कबाबनि जी ख़ुशबू सिंघी मानी खाधई, हाणे उन्हनि जी क़ीमत अदा कर। तव्हां ॿुधायो भला ख़ुशबूअ जी बि का क़ीमत हूंदी आहे? काज़ीअ दुकान जे मालिक चयो त वाक़ई तूं उन ख़ुशबूअ जे पैसनि जो हक़दारु आहीं, तंहिं करे आउं तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो थो ॾियां। हाणे तूं ॿुधाए त कबाबनि जी ख़ुशबू जो तूं मुआवज़ो केतिरो वठंदे? कबाब जे मालिक चयो त मूंखे 5 दरहम ॾियो जनाब। काज़ी मानी खाइण वारे माण्हूअ खे चयो त 5 दरहम जा सिक्का पट ते उछले छॾ। मानी खाइण वारे माण्हूअ 5 दरहम जा सिक्का कढी पट ते उछलिया। अहिड़ी तरह जो उन्हनि जो आवाज़ु काज़ीअ सूधो अदालत में मौजूदु सभिनी माण्हुनि ॿुधो। काज़ीअ कबाबनि जे मालिक खे चयो त सिक्कनि जो आवाज़ु ॿुधोई? उन जवाब में चयो त हा जनाब, मूं सिक्कनि जो आवाज़ु ॿुधो, हाणे सिक्का खणा? काज़ीअ चयो त कबाब उन माण्हूअ न खाधा हुआ, सिर्फ़ु नक ख़ुशबू सिंघी हुई। तो पैसा ख़ुशबू सिंघण जा घुरिया। उन तोखे सिक्कनि जी आवाज़ु ॿुधाई त आवाज़ु तुंहिंजे कननि ते पहुती, पंहिंजी क़ीमत वसूल कई। काज़ीअ मानी खाइण वारे माण्हूअ खे चयो त पंहिंजा सिक्का खणी वठि ऐं केस ख़तमु करे छॾियो।